अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअसा फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुल किताब वल हिक्मा व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिल करीम रऊफ़ुर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद व बारिक व सल्लिम। रुतबा करा बयां की उस बेमिसाल दा सानी नहीं है कोई आमना दिलाल दा। 2 मिनट अल्लाह ताला जा किरोड़ करम अणगड़िया एहसान जो अहिड़ो पंहिंजो महबूब नबी अता फरमायो जेको अल्लाह जो एॾो प्यारो महबूब जंहिंजे लाइ अल्लाह ताला जिते एॾो राज़ी आहे जो जंहिंजे लाइ अल्लाह ख़ुदि फरमाए त ए हबीब अगर मां तोखे पैदा न कयां त मां ही पूरो जहान ही पैदा न कयां। कॾहिं ईअं फरमाए लौला कलमा कमा अज़हरतु रबूबियत ए हबीब अगर तोखे न पैदा कयां त मां पंहिंजो रब हुजण बि ज़ाहिर न कयां। अहिड़ो अल्लाह ताला पंहिंजो प्यारो हबीब अता फरमायो ऐं अल्लाह ताला इंसान ते एॾा कर्म कया जॾहिं इंसान पंहिंजो पाण खे ॾिसंदो नी तवजो पुट त जॾहिं पाण खे सिर्फ़ु ॾिसंदो त असांजी जान में अल्लाह ताला खे जिस्म ॾिनो हथ पेर ज़ुबान अखियूं पूरो जिस्म ई अल्लाह जी नेमत। लेकिन इन खां अलावा इंसान जी ज़रूरत लाइ तव्हां जंहिं पासे नज़र कंदो ही सरसब्ज़ बणियूं बाग़ात मेवात अनाज फ्रूट दुनिया जूं हर शयूं अल्लाह ताला खे पैदा कयूं अल्लाह इंसान जे लाइ। अल्लाह जूं एॾियूं त नेमतूं आहिनि जो अल्लाह फरमायो त इन तउद्दू नेमतल्लाहि ला तुहसूहा अगर अल्लाह जे नेमतुनि खे वेही ॻणियो ॻणे न सघंदो। एॾियूं अल्लाह जूं नेमतूं लेकिन अल्लाह तबारक ताला कॾहिं बि ईअं न चयो त माना हीअ मां तोखे नेमत ॾिनी आहे हीअ मां तो ते को थोरो कयो आहे हीअ मां तो ते को अहसान कयो आहे। लेकिन जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ाते गिरामी अता फरमाई अल्लाह ताला त अल्लाह ताला फरमायो त लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन ए ईमान वारो मां तव्हांजे मथां हीअ एहसान कहिड़ो एहसान थो करे। अल्लाह फरमायो इज़ बअसा फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम मां अव्हां ॾे हिकु पंहिंजो प्यारो हबीब मोकिलियो इहो तव्हां ते मुंहिंजो थोरो आहे। ऐं उहो जॾहिं हीअ दुनिया पूरी ऊंदाही जे बाट में ही जॾहिं ही दुनिया पूरी कुफर जे दुनिया ते छाइजी चुको हो ज़ुल्म बरबरत छाइजी चुको एॾो त ज़ुल्म दुनिया में बरबरत थी वियो जो अरब में अहिड़ी तहज़ीब शुरू थी वई हुई जो माण्हू पंहिंजे अगरि कंहिंखे पुटु ॼमे आहे त ख़ुशि थियनि हा न्याणी ॼमी आहे त हू पंहिंजी बेइज़ती सम्झंदा ऐं घणा छा पिया कनि जो पंहिंजे न्याणियुनि खे जेरे पूरे पिया छॾनि। एॾो माना दिमाग़ जेका ऊंदाही छाइजी वई हुन में त अहिड़े आलम में नबी पाक खे अल्लाह ताला वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन दुनिया जे लाइ रहमत करे मोकिलियो अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे जंहिं दुनिया मां इहो आहे जहालत कुफर जी ऊंदाही खे ख़तमु कयो ऐं दुनिया में दिलनि खे अचे मुनवर कई ऐं दिलनि खे अचे पाकीज़ा कई। अल्लाह ताला पंहिंजे पाक क़ुरान में ईअं फरमायो त वयु ज़कीहिम वयु अलिमुल किताब अल हिकमा मुंहिंजो महबूब उन्हनि खे पाक थो करे इल्म किताब थो सेखारे हिकमत ऐं दानाई थो सेखारे ऐं इन खां अॻु में क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन इन खां अॻु में हू शाह गुमराह हुया हू भिटकियल हुया। उन्हनि खे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचे दुनिया में इल्म जी रोशनाई ॾिनी उन में उनजे दिलनि खे पाकीज़ा बणायो
ऐं उहो प्यारो हबीब असां वटि आयो। यकीनन हर ईमान वारे खे दिलि में ज़रूरु ख़ुशी थींदी त असांखे अलाह ताला अहिड़ो रहबर ॾिनो, अहिड़ो रहनुमा ॾिनो, अहिड़ो अॻवान ॾिनो, अहिड़ो नबी ॾिनो जेको अवलीन खां आख़िर जो सरदार, काइनात जी हर शइ जो सरदार, काइनात जे ज़रे ज़रे जो सरदार। हीउ सिर्फ़ु इंसाननि जे लाइ न, पर जिन्हनि बि नबी पाक ते कलमो पढ़ियो, सिर्फ़ु इंसाननि लाइ न, पर मलाइक बि नबी पाक जी इत्तिबा कई। सिर्फ़ु इंसान न, पर हीअ जेके जीत जणिया आहिनि, हीअ जेके जानवर आहिनि, इन्हनि बि नबी पाक सुञातो। इहे हिकु शख़्स अचे थो जेको चए थो नबी पाक साईं मां तव्हां ते कलमो पढ़ंदुसि, पर हाणे जेको खजीअ वणु बीठो आहे इहो तव्हां चवणु मञे, इहो तव्हांजे चवण ते अचे त मां तव्हां ते कलमो पढ़ंदुसि। हाणे हुन सोचियो त इहो वणु आहे, इहो शायदि जो का हिकिड़ो बेसाहो ॿूटो आहे जेको कीअं ईंदो सॾ ते। नबी पाक फरमायो त मूंखे इहो वणु बि सुञाणे थो त मां केरु आहियां। ऐं पाण साईं जन खे चयो त वञ वण खे मुंहिंजा सलाम ॾे, ऐं चयो त नबी पाक तोखे सॾे थो। जॾहिं उन वण खे सलाम न विया त वणु उन जुकार में जुंपश अची वई ऐं उहो घिरजी करे नबी पाक ते क़दमनि पियो वेहिजे पियो, ऐं वरी उनखे हुकुम कयो त साॻी जॻह ते मोट। त काइनात जे हर शइ नबी, हीअ जेके दुनिया जा बेसायूं शयूं, इन्हनि बि मस्जिद नबवी में हिकिड़ो खजी जो थुॿो हूंदो हो जंहिंसां नबी पाक ॼण टेक ॾेई ऐं ख़ुतबो ॾींदा हुआ। जॾहिं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि मस्जिद खे वॾो कयो वियो त हिकिड़ो मिंबर ठाहियो। अॼु मस्जिद में मिंबर हूंदा आहिनि जिते मौलवी साहिब वेही तक़रीर कंदा आहिनि, त हिकिड़ो मिंबर ठाहियो वियो त उहो जॾहिं उहो थुॾो हुजे त नबी पाक ॼण टेक ॾेई जेको आहे ख़ुतबो ॾींदा हुआ पहिरियों, उनखे जॾहिं उतो हटायो वियो त उहो थुॾो जेको आहे सो नबी पाक जे मोहबत में जीअं नंढो ॿार रड़ियूं करे रोअणु शुरू कयो। बज़ाहिर दुनिया हैरान थी वई त हीउ त थुॾो आहे, हीउ त सुकल खजीअ जो थुॾो आहे, इहो इन मां आवाज़ कीअं था अचनि। जॾहिं नबी पाक उनखे पंहिंजो जेका सहलाए थो, उनखे भाकुर पाए थो, उनखे दिलदाए थो ॾिए त तोखे मां धार न कयो आहे, तूं मूंसां गॾु हूंदे। उनखे जेको आहे उते मस्जिद नबवी में जेको आहे खॾ खणी उते पूरो वियो त अंदाज़ो लॻायो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहा अज़ीम हस्ती आहे। अगरि उठ था अचनि, हिकु उठ आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़दमनि ते पंहिंजी मुड़ी रखी, त काइनात जी हर शइ हीअ जीत जणिया हर हिकु शइ नबी पाक जे अमर में। दुनिया वारे अगरि चयो त तव्हां इहे जेको चंड आहे मथां इनखे चीरे ॾेखार, नबी पाक दुआ घुरी हीअ चंड खे इशारो करे चंड ॿ टुकड़ा थी बीहे। त अलाह ताला असांखे अहिड़ो हबीब अता फरमायो जंहिं लाइ जंहिंजी ताबियूं पूरी काइनात आहे, काइनात ज़रूरत आहे, त असांखे उन महबूब जी आमद ते दिली तौर ते ख़ुशि मल्हाइणु खपे। ऐं हीअ जेको आहे सो अलाह जी रिज़ा जो सबबु आहे। त दुआ कयो असांखे अलाह ताला तौफ़ीक़ ॾिए त अहिड़ा प्रोग्राम हमेशह मल्हायूं ऐं नबी पाक जी यादि मल्हायूं। ऐं यकीन नबी पाक जी यादि में, नबी पाक जी तारीफ़ में, नबी पाक जी सीरत बयानु करण में अलाह ताला जी रज़ा आहे। ऐं इंशाअल्लाह अलाह ताला बि राज़ी थींदो। हाणे मां गॾिजी हिकु दुआ घुरूं ऐं उनखां पोइ अवां जे लाइ जेको आहे वंड ते दुआ विराईंदा। बिस्मिल्लाह अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद। इलाही तूं आसां करे कुझु मुश्किलात रहमत बरमा आफू को जुमले कर। या अल्लाह साईं जेको नबी पाक जो शान में बेड़ा कोठा, या अल्लाह साईं या पंहिंजे बारगाह में क़बूल फरमा। रब के वरहमन ता खैर बन। ए खुदावंदा बिज़ात किबरिया के वास्ते, कुदरतुल ऐन अहमद मुस्तफा के वास्ते, बेसाको बेसावो बेकावो बेताओ बख्श दे लफ्ज़ जो का बद नबी खैर निसा के वास्ते। है रज़ा मंदी तेरी मतलूब हर दूसरा ला फता इल्ला अली हसन उल्लाह के वास्ते। रख मुझे दर हर दो आलम ज़ेर सायात पद सैयद शुहदा शहीद करबला के वास्ते। हज़रत सज्जाद ज़ैनुल आबदी का वास्ता, बाकर व जाफर इमामुल अतकिया के वास्ते। किश्ती मेरी डूबी दी को पार कर दे या खुदा, मूसा काज़ी इमाम अली रज़ा के वास्ते। हज़रत सैयद मोहम्मद है तकी जिसका लक़ब दूध तो नाबूद ज़ुलता के वास्ते। ताइदार हर दो आलम हज़रत अली नकी आतमद महमूद के रहनुमा के वास्ते। मौत दी तलखी न दे देखो गौर मेरी कर मुनीर, हसन व हसन अस्करी शम्सुल हुदा के वास्ते। मौत दे जब ज़ात तेरी राज़ी और खुशनूद हो, सैयद मऊद महदी पेशवा के वास्ते। रब्बिक रहम अंता खैर अमीन, रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंत तव्वाब रहीम। या हय्यु या क़य्यूम बिरहमतिक अस्तगीर, या वासिल फज़ल अकफली, या वासिल फज़ल अकफली, या वासिल फज़ल अकफली। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि वसल्लम। अब चुप करे